धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। उमरकोट में पीपल्स पार्टी लेडीज विंग जी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी के हवाले से गॾिजाणी थी गुज़री। ज़ेरे सदारत ज़िलई सदर लेडीज विंग सदर गुलज़ारा समूह, खास मेहमान इंफॉर्मेशन सेक्रेटरी नूरजान गैलड़ो, मीरपुर खास डिवीजन जनरल सेक्रेटरी बहादुर जियाली, जिला उमरकोट खवातीन विंग जन्नत कायम खानी, तालका प्रेसिडेंट कुंडरी आयशा कमरानी, तालका पिथोरो आमी भील, तालका सदर समारो हवा, तालका उमरकोट इमामजादी सैयद समेत ॿियनि जियालिन जिला काउंसिल ऑफिस में मुनक़दा इजलास में वॾे तादाद में शिरकत कई। इजलास के खिताब कंदे मीरपुर खास डिवीजन पीपी लेडीज विंग जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी नूरजान गैलड़ो चयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरतुनि में हौसलो पैदा कयो, ख़वातीन जी आइडियल आहे जंहिंजे नक्शे कदम लाइ हलण जी कोशिश करे रहिया आहियूं। असीं बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे कामयाब करण लाइ औरतुनि खे बेदार करे रहियूं आहियूं। हुन चयो त असांजी ख़ुसूसी दावत ते क़ुर्बानियूं ॾींदड़ कामरेड रसूल बख्श रहमदानी आयो आहे, जेको हिन वक़्तु साफ़ थी पेशवाराना ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे ऐं प्रेस क्लब उमरकोट मैनेजमेंट कमेटी जो चेयरमैन पिणु आहे, जंहिंसां तवक़ा रखूं थियूं त उहे असांजे प्रोग्रामनि ऐं इजलासनि खे तरजीह बुनियादनि ते कवरेज वठाए ॾींदा। त सभिनी साहिबनि सां उमेद रखूं था तो मुस्बत तरीक़े सां रूल अदा कंदा रहंदा। हुन चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी लाइ उमरकोट ज़िले मां सवे पीपी ख़वातीन कारकुन गाड़ी खुदा बख्श भुट्टो असां सां गॾु रवानियूं थींदियूं। उन मौके ते पीपी लेडीज विंग जिला उमरकोट के सदर गुलज़ारा समूह, जनरल सेक्रेटरी बहादुर जियाली, जिला उमरकोट खवातीन विंग जन्नत कायम खानी, तालका प्रेसिडेंट कुंडरी आशा कमरानी, तालका पिथोरो आमी भील, तालका सदर समारो हवा, तालका उमरकोट इमामजादी सैयद समेत ॿियनि जियालिन चयो त मोहतरमा शहीद राणी इस्लामी दुनिया जी पहिरीं वज़ीर आज़म पाकिस्तान हुई जंहिंखे इहो एज़ाज़ ऐं लक़ब मिलियो। हिकु दिलेर बहादुर लेडीज़ जा 80 वर्कर आहियूं। 27 दिसंबर ते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के भेटा पेश करण लाइ गड़े खुदा बख्श वञी रहिया आहियूं। हुन वधीक चयो त रसूल बख्श रहमदानी समाजी ख़िदमतुनि ऐं साफ़ थी दुनिया जे हवाले सां हिकु बहितरीन ख़िदमत वारे तज़्बे सां रूल अदा कंदड़ इंसान आहे। गॾोगॾु असांजे हर प्रोग्राम के कवरेज में अहमियत ॾियारींदो रहंदो आहे। आख़िर में इजलास में प्रेस क्लब उमरकोट जी मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन रसूल बख्श रहमदानी ॻाल्हाईंदे चयो, मुझे लाइ तव्हां जेके ॻाल्हियूं कयो उन ते आऊं पीपी लेडीज़ विंग ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न ऐं ज़िला उमरकोट जे अॻवाननि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे इज़त बख़्शी ऐं असीं सभिनी खे अहमियत ऐं इज़त ॾींदा आहियूं ऐं असांजा साफ़ी दोस्त हमेशह न्यूट्रल नेचुरल तरीक़े सां सियासी समाजी चाहे स्पोर्ट्स जा प्रोग्राम हुजनि या इजलास हुजनि कवरेज ऐं अहमियत ॾींदा रहंदा आहिनि। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।